सुप्रीम कोर्ट जे जज जस्टिस मज़ाहिर नक़वी सुप्रीम जुडिशियल काउंसिल जी कार्रवाई खे चैलेंज करे छॾियो। अदालत में दाख़िल करायल दरख़्वास्त में जस्टिस मज़ाहिर नक़वी चयो आहे त ॿियो शोकास नोटिस खां पहिरीं मुंहिंजनि एतिराज़नि ते फ़ैसिलो ज़रूरी आहे। दरख़्वास्त ते ॿुधणी खुलियल अदालत में हलाई वञे। वहाँ पे हमारा मसला पड़ गया क्योंकि कोई उनकी बहनें भी साथ थी, तो हमारी बल्कि अच्छी खासी वहाँ पे मसला पड़ गया था। अच्छा। तो वो जी वहाँ काफी सारा इशू खड़ा हो गया था। मैं हैरान रह गई थी। फिर मैंने ज्यादा मुनासिब समझा ही नहीं कि मैं उन लोगों से ज्यादा बहनों से बात करूं। बस मैंने सबको कह दिया कि जी मेरे तो सारे केसेस वही करेंगे और आपके जितने अब होंगे वो मैं नहीं समझूंगी कि अब ये लेट हो रहा है तो वो मैं उन्हीं को दूंगी। पीटीआई चेयरमैन जी भेनरुनि ऐं घरवारी विच में इख़्तिलाफ़ खुलियल तौर साम्हूं अची विया। बुशरा बीबी जे मुड़िस जी भेनरुनि सां इख़्तिलाफ़नि बाबति लतीफ़ खोसा सां कयल ॻाल्हि ॿोल साम्हूं अची वई। बुशरा बीबी वकील सरदार लतीफ़ खोसा सां ॻाल्हियुनि दौरान निणाननि सां इख़्तिलाफ़नि ज़िक्र करे रही आहे। लतीफ़ खोसा पारां ऑडियो असर हुअण जी तस्दीक़। वफ़ाक़ी काबीना साइफर केस जी जेल में ॿुधणी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। ज़रियनि मूजिबि वफ़ाक़ी काबीना मक़ामी अदालत जे फ़ैसिले जी रोशनी में पीटीआई चेयरमैन शाह महमूद कुरैशी ऐं ॿियनि ख़िलाफ़ साइफर केस जेल में हलाइण जी मंज़ूरी ॾिनी। काबीना खे इस्लामाबाद हाई कोर्ट जे फ़ैसिले बाबति आगाह कयो वियो। पीटीआई चेयरमैन ऐं ॿियनि खिलाफ तौहीन इलेक्शन कमीशन केस जी ॿुधणी असद उमर ज़ाती हैसियत में पेश। फवाद चौधरी ऐं पीटीआई चेयरमैन जा वकील पेश थिया। इलेक्शन कमीशन पीटीआई चेयरमैन ऐं फवाद चौधरी जे पेश न थियण ते फ़र्द जुर्म वारी कार्रवाई 6 डिसंबर ताईं मुलतवी करे छॾी। सिंध हाई कोर्ट सिंध हुकूमत खे सुपर हाईवे तां हिक हफ़्ते में हद दख़लियूं हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो। पहिरें मरहले में अलासिफ स्क्वायर जे चइनी तरफ़नि तां कब्ज़ा ख़त्म कराइण जी हिदायत। FWO, NHA, रेंजर्स, पुलिस ऐं ॿियनि खे इदारनि सां इंतिज़ामिया सां मुकमल सहकार करण जो हुकुम। जेकॾहिं अदालती हुकुम ते अमल न थियो त कंहिं बि नतीजे भोगण लाइ तयार थियो। अदालत जो इदारनि खे चिताब। जस्टिस नदीम अख्तर मांगसना त M9 मोटरवे 6 लाइननि जो आहे। 2 लाइननि खे छॾे बाक़ी सभिनी ते कब्ज़ो थी चुको आहे। ग्रीन बैलेट ऐं सर्विस रोड ते कब्ज़ो कयो वियो। कार्रवाई त परे जी ॻाल्हि आहे, अदालती हुकुमनि ते अमल बि न पियो थिए। कराची में गैर कानूनी तौर रहंदड़ अफ़गानी पनाहगीरनि जो घेरो तंग। सोराब ॻोठ ऐं भरपासे में हद दख़लियूं हटाइण लाइ वॾे पैमाने ते कार्रवाई करण जूं तयारियूं। सोराब ॻोठ में अलासिफ स्क्वायर ते गैर कानूनी कब्ज़नि जो मुकमल ख़ात्मो कयो वेंदो। कराचीअ जे कमिश्नर जी सरबराही में कमेटी क़ाइम। गज़ावासी वधीक हिक ॾींहुं सुख जो साह खणी सघंदा। हमास ऐं इसराइल विच में जंगबंदीअ में वधीक हिक ॾींहुं वाध करण ते इतफ़ाक़। कतर तस्दीक़ करे छॾी। हमास अॼु 10 इसराइलियुनि ऐं इसराइल 30 फ़लस्तीनी कैदियुनि खे आज़ाद कंदो। गज़ा जी सूरतहाल ते गॾियल अरब इमारात जे सदर ऐं अमरीकी सदर विच में राब्तो। मुस्तक़िल जंगबंदी ते ॻाल्हियूं। पीपल्स पार्टी जो यौम तासीस जे मौक़े ते कोयटा में जलसो। आसिफ ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी बि स्टेज ते मौजूद। मुख़्तलिफ़ अॻवाननि पारां पीपल्स पार्टी में शमूलियत। कराची जे इलाइक़े गुलिस्तान जोहर जे ॻोठ शहर मोहम्मद बलोच में हिक घर मां माउ समेत 3 ॿारनि जा लाश हथ। फौतनि जी सुञाणप साइमा, शाहसेन अहद ऐं अरशद तौर कई वई। पुलिस औरत जे मुड़िस अरशद खे हिरासत में वठी छॾियो। केस बि दाख़िल। पुलिस चयो त जवाबदार 5 सालनि खां आइस जो नशो कंदो आहे। पंहिंजो बयान बार बार तब्दील करे रहियो आहे। वधीक जांच करे रहिया आहियूं। इलाइक़े वासियुनि खां मालूमात कई वेंदी।
पंजाब जे इलाइक़े माचको में हथियारबंदनि जी काह ऐं मुक़ाबले दौरान 13 ॼणनि जे मारिजण बाद छिकताइण वारी सूरतहाल बरक़रार। फायरिंग में मारिजी वियल ॻोठाणनि जे मढ़नि जी सख़्त पहिरें हेठि तदफ़ीन। जनाज़े नमाज़ में सियासी समाजी अॻवाननि बि शिरकत कई। शहीद एहलकार ग़ुलाम हुसैन जो लाश ॾोहारनि पारां वापसि करण खां इनकार। मुख़्तलिफ़ हंधनि ते नाकाबंदी, इलाइक़े ॾांहुं ईंदड़ वेंदड़ रस्ता सील। वधीक नफ़री तलब। गुज़िरियल ॾींहुं माचके में थियल झेड़े में 13 ॼणा मारिजी विया हुआ। हिकु पुटु 3 माइरूं, नादरा जो अनोखो कारनामो। नौजवान जी सॻी माउ सिंधा कोर्ट पहुची वई। अदालत सदफ़ जी दरख़्वास्त ते नादरा खे नोटिस जारी कंदे जवाब घुरी वरितो। दरख़्वास्त गुज़ार सदफ़ खे चयो आहे त 17 सालनि जे उमर रज़ा जी ॾाॾी ऐं वेगी माउ खे बि नादरा संदसि माउ ॼाणाए छॾियो। मुस्तक़बिल में मसइलो थी सघे थो। सखर पुलिस पारां मबैना मुक़ाबले में ॾोहारी ॼाणाए मारियल नौजवान जे वारसनि जो क़ौमी शाहराह ते लाश रखी धरणो। पुलिस मुक़ाबले वारी दावा रद्द। DSP जूं मुसाहिरीन सां ॻाल्हियूं। मुसाहिरीन पारां कूड़े मुक़ाबले में नौजवान खे मारींदड़ एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो।